अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पहर शामिल करूँ था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन होशियार फिरोज़ में सहाफ़ी वकील ज़ाहिद शाह ऐं ॿियनि पारां अॻूणे फॉरेस्ट सेक्रेटरी शम्स मेमण ऐं MP मुमताज़ अली चांडियो उन जे भाउ सिकंदर अली चांडियो ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी कैंप लॻाए सख़्त एहतिजाज बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सैयद ज़ाहिद हुसैन शाह, असलम खोसो, मीर नवाज़ लाशारी, इरशाद अली खोसो, पुनिल खोसो, इमाम बख्श उमरानी, ताज मोहम्मद दौड़, अमानत अली शाह ऐं ॿियनि चयो आहे त दरगाह सैयद बचल शाह बुखारी जेका मोहम्मद कासिम जे दौर खां क़ाइमु आहे, कबूसान जी ज़मीन जा शमसुल हक़ मेमण जाली कागज़ ठाराए कबूसान जी एरिया खे MP मुमताज़ अली चांडियो जे भाउ सिकंदर चांडियो खे विकिरो करे छॾी आहे, जेको सरासर ग़लति आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर M ज़फ़र तगड़ मौजूदु हुननि जो त अॻु में ई उन ज़मीन जो केस कोर्ट सगोरी में हलंदड़ आहे। हाणे MP जे ज़ोर ते दरगाह ते पुलिस विहारे कब्ज़ो कयो वियो आहे। दरगाह ते ईंदड़ माण्हुनि ऐं असांखे मौतमार धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि। असांजो वसवारनि खां मुतालबो आहे त फ़ौरन दरगाह तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे, ॿी सूरत में समूरी सिंध में एहतिजाज जो सॾु ॾिनो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।